इन खां बाद में सूरतुल बक़रा, ये जेका सूरतुल बक़रा है कुरान शरीफ़ जी वॾे में वॾी सूरत आहे। हिन जे अंदरि तक़रीबन 286 आयतूं आहिनि। आई ॻाल्हि सम्झ में? 40 हिन जे अंदरि रुकू आहिनि ऐं कुरान शरीफ़ जे अंदरि लफ़्ज़नि तोड़े हुकुम आहिनि। हिन जे अंदरि माशाअल्लाह वॾा हुकुम आहिनि, वॾा लफ़्ज़ आहिनि, 40 रुकू आहिनि हिन जे अंदरि। बुख़ारी शरीफ़ जे अंदरि रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे उसियत बिन हुज़ैर, वो पंहिंजे घर जे अंदरि राति जे वॻड़े जे अंदरि वेही करे क़ुरान मजीद जी तिलावत करे पोइ जॾहिं क़ुरान मजीद जी तिलावत पढ़े पियो त घोड़ो हिन जे भरिसां बीठो, हिन जो पुटु हुयो या उहो बि पासे सां सुतल हुयो। जॾहिं हिन सूरह बक़रा जे पढ़ण जी तिलावत जॾहिं शुरू कई त घोड़ो टपा ॾियणु शुरू पियो करे, वरी ये कुझु वक़्तु माठ पियो करे, इन जे करे चुप पियो करे त हिन जो पुटु सुतल हुयो, हुनखे भउ हुयो त मतां इहो घोड़ो टपा ॾे, मुंहिंजे पुट खे नुक़सानु न पहुचे। वरी ॿीहर जॾहिं तिलावत शुरू करे पियो त वरी साॻियो माना घोड़ो टपा ॾे पियो, वरी ये ख़ामोश थिए त घोड़ो बि चुप थी वञे। वरी टीहर बि हिन इहा तिलावत कई तॾहिं बि घोड़ो टिप ॾे पियो, वरी जॾहिं ख़ामोश थिए पियो, जॾहिं क़ुरान शरीफ़ बंदि करे ईअं ॾिठूं त आसमान त हिनखे हीअं ॾीआ नज़र आया, ॾीआ। आई ॻाल्हि सम्झ? सुबुह जो फजर जी निमाज़ पढ़ी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो, अल्लाह जा रसूल मां राति तिलावत कयां पियो सूरतुल बक़रा, मां सां ही मामलो पेश आयो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे फरमायो इक़रा या इब्न हुज़ैर इक़रा, तूं पयो ए हुज़ैर जा पुट तूं पयो क़ुरान मजीद पढ़ियां। साईं मां हे वाक़ियो पेश आयो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तिलकल मलाइकतो, जेको तूं हे क़ुरान मजीद पढ़े पियो न, इहे जेके तोखे ॾीआ नज़र अचनि पिया इहे फ़रिश्ता हुया, दनत लि सौतिक, तुंहिंजी आवाज़ ॿुधण जे करे क़रीब थिया जेको तूं पढ़े पियो। ऐं जेकॾहिं वलऊ क़रअत ला अस्बात यंज़ुरु नासु ला ततवारा मिनहुम, जे सुबुह ताईं तूं क़ुरान जी तिलावत करे आ मदीने जी गली में हर माण्हू खे मलाइक नज़र अचनि। इहा सूरतुल बक़रा एॾी जामे सूरत आहे ऐं हिन जे मुतालिक़ फरमायो आहे लिकुल्लि शैइन सनामुन व इन सनामल क़ुरआन सूरतुल बक़रते व फ़ीहा आयतुन हीअ सजिदतु आयातिल क़ुरआन आयतुल कुर्सी, हर शइ जो हिकिड़ो मथो हूंदो आहे, मथो, ऐं क़ुरान शरीफ़ जो मथो सूरतुल बक़रा। ऐं हिन सूरतुल बक़रा जे अंदरि हिकिड़ी आयत आहे जेका क़ुरान जी तमामु आयतुनि जी सरदार आहे, उन आयत जो नालो आयतुल कुर्सी आहे। आयतुल कुर्सी बि हिन जे अंदरि आहे न, 3 सिपारे जे अंदरि जॾहिं असां पढ़ंदा आहियूं सूरतुल बक़रा जे अंदरि आहे। सूरतुल बक़रा जे मुतालिक़ तफ़सीर अज़ीज़ी जे अंदरि वाक़ियो हिकिड़ो लिखियो आहे, उन हिकिड़ी हदीस नक़ुल कई आहे त हिकिड़ो क़ुरान जो हाफ़िज़ हुयो, पोइ उनखां कंहिं माण्हू खे क़तलु कई, इस्लामी रियासत हुई, क़तलु करण जे बदिले में उनखे बि 2 ॾियारे या 3 ॾियारे क़तलु, असां वटि त हिते हज़ार साल केस हलंदा आहिनि न, इस्लामी कानून में क़तलु साबित थियो शायदि मौजूदु आहिनि, सज़ा ॿुधाईंदा, उनखे बि क़तलु कयो वियो। उहो जॾहिं क़ुरान मजीद जो हाफ़िज़ जॾहिं वफ़ात करे वियो, जॾहिं क़बर जे अंदरि वञी करे पियो त पोइ हिकु आयत थी करे उनजे सीने मां क़ुरान मजीद निकिरंदो पियो वञे। पोइ उनजे सीने में सिर्फ़ु 2 शयूं वञी रहियूं, हिकु सूरतुल बक़रा, ॿियो सूरत आल इमरान। हफ़्ते खां बाद में सूरह आल इमरान बि उनजे सीने मां निकिरी वई। हाणे उनजे सीने जे अंदरि सिर्फ़ु सूरतुल बक़रा, जॾहिं फ़रिश्ता अज़ाब ॾियण जे लाइ अचनि पिया त चारों तरफ़ सूरतुल बक़रा उनजी हिफ़ाज़त करे बि त हिनखे अज़ाब न ॾियो। अल्लाह ताला जे तरफ़ां आवाज़ आयो, अल्लाह ताला जो कौल क़ुरान मजीद जो वमा युबद्दलुल क़ौलु लदय्य वमा अना बिग़ल्लामिल लिल अबीद, अल्लाह ताला पंहिंजे कौल खे तब्दील न कंदो आहे, न ई रब पंहिंजे ॿारनि सां ज़ुल्म कंदो आहे। उनखां पोइ चवंदा उन हाफ़िज़ क़ुरान जे सीने मां सूरतुल बक़रा निकिती, पर ईअं महसूसु थिए पियो ॼणो क़बर मां हिकिड़ो वॾो टुकड़ो जेको आहे सो बादल जो झुड़ जो हिकिड़ो वॾो टुकड़ो ईअं अछो सफ़ेद उनजे क़बर मां निकितो आहे। त एॾी इंतिहाई बरकत वारी सूरत आहे। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए पंहिंजे घरनि जे अंदरि सूरतुल बक़रा पढ़ंदा कयो, जंहिं घर जे अंदरि सूरतुल बक़रा पढ़ी वेंदी आहे उन घर मां जिन्नात शयातीन ईअं कोहनि ताईं भॼी करे हलिया वेंदा आहिनि, ख़ाली थी वेंदा आहिनि। ऐं उलमाए मुफ़स्सिरीन हिकिड़ो ॿियो अमल ॿुधायो आहे, तव्हां असां दुनिया जे अंदरि हर इंसान खे माता थींदी आहे जंहिंखे असां उरड़ी चवंदा आहियूं, ज़िंदगी में हिकिड़ो बार थींदी आहे। पोइ असां वटि वरी छा आहे, अल्लाह माफ़ फरमाए, पोइ असां वाणियुनि सां रहण जे करे वाणियुनि जो असरु वठी छॾियो आहे। पोइ हिकिड़ी कैसेट हलाईंदो, माफ़ु कजो सभिनी मराले मां गुज़रियमि, ठार माता ठार पंहिंजे ॿचिड़नि खे ठार। पोइ असां उन में साज़ बि हूंदो आहे, असांजा मुवहिद देवबंदी क़ुरान जा पढ़ण वारा निमाज़ पढ़ण वारा बि पंहिंजे ॿचिड़नि जो मायूं जो उन्हनि खे चवंदियूं आहिनि त उहो बि वीचारा मजबूर थींदा आहिनि, बाबा इहा हलायो।
हे सूरतुल बकरा जंहिंखे उरड़ी थे उन ॿार जे मथां वॾो हुजे या चाहे नंढो हुजे आवाज़ सां हलायो इंशा अल्लाह उन उरड़ी जो असरु ख़तमु। तव्हांखे रब हेॾो वॾो समुंड ॾिनो आहे, तव्हां वञी अहले ज़िम्मनि जे साम्हूं वञी करे झोको। क़ुरान खां वधीक ॿी का हिदायत आहे? क़ुरान खां वधीक ॿी का शिफ़ा आहे? वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। अल्लाह ताला फरमाए थो मां हिन क़ुरान खे नाज़िल कयो आहे, हिन में शिफ़ा बि आहे, रहमत बि आहे लिल मुमिनीन, अल्लाह जे ख़ासि ॿारनि मोमिनीन जे लाइ। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न? अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैबि व युक़ीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सूरत जे शुरू जे अंदरि आहे अलिफ लाम मीम। जिन जिन सूरतुनि जे शुरू में इन खे चइबो आहे हुरूफ़ मुक़त्तआत। इन जी माना, इन जो मक़सदु, इन जो तफ़सीर हिकु अल्लाह ऐं ॿियो अल्लाह जे रसूल खे ख़बर आहे। कंहिंखे बि इन जो हा अलबत्ता उलमाए मुफ़स्सिरीन जेके वॾा वॾा दानिशमंद आलिम आहिनि उन्हनि हिकिड़ी मुरादी माना वरिती आहे। भाई अलिफ मां मुराद अल्लाह, लाम मां मुराद हज़रत जिब्राइल, मीम मां मुराद हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। याने क़ुरान नाज़िल कयो अल्लाह, खणी आयो हज़रत जिब्राइल ऐं नाज़िल कयो वियो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। पर तमामु सहाबा इकराम ऐं वॾे वॾे उलमाए मुफ़स्सिरीन जो इन ॻाल्हि जे मथां इत्तफ़ाक़ आहे त हिन जी असुल जेका माना आहे, हिन जो असुल जेको मक़सदु आहे उहो सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात खे ख़बर आहे। इन जे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा लिकुल्लि किताबिन सिर्रुन व सिर्रुल क़ुरआन अवाइलु सूरत। हर हिकिड़े किताब जे अंदरि रम्ज़ हूंदा आहिनि, हिकिड़ी पोशीदा ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उन किताब वारे मुसनिफ़ खे ख़बर हूंदी आहे। हिन क़ुरान मजीद जे अंदरि जेके शुरूआती हुरूफ़ मुक़त्तआत आहिनि इहे बि रवामिज़ अवाइलु सूर जेके सूरत जे शुरू जे अंदरि इहे रम्ज़ आहिनि, उनजो मतिलबु ऐं उनजो मक़सदु सवाइ अल्लाह जे ॿिए कंहिंखे मालूम, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां अलावा ॿिए कंहिंखे मालूम कंहिं बि क़िस्म जो न आहे। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह। ही किताब आहे, नाहे शक हिन जे अंदरि हिदायत आहे परहेज़गारनि जे लाइ, मुत्तक़िन जे लाइ। याने हे अहिड़ो किताबु आहे क़ुरान मजीद, इन जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी का बि गुंजाइश शक ऐं शुबे जी न आहे। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, उहे ईमान वारा, उहे माण्हू जेके ईमान आणींदा बिल ग़ैब, माना जेके शयूं उन्हनि पाण सां ग़ैब वारियूं शयूं जेके हिननि अखियुनि सां न आहिनि ॾिठियूं। तव्हां असां ॾिसो न, तवजो जे करे कयूं, जेके बि शयूं आहिनि जेके तव्हां असांखे जन्नत आहे, जहन्नम आहे, हज़रत मूसा जो वाक़ियो आहे, हज़रत आदम जो वाक़ियो आहे, हज़रत सुलेमान जो वाक़ियो आहे, हज़रत यूसुफ जो वाक़ियो आहे, इहो तव्हां असां अखियुनि सां ॾाढियां ॻाल्हायो, तव्हां असां अखियुनि सां इहे ग़ैब जूं ख़बरूं आहिनि न, इहे तव्हां अखियुनि सां न आहिनि ॾिठियूं, पर हिन जे मथां असां ऐं तव्हांजो ईमान आहे बिल्कुलु इहे सही आहिनि। त ईमान चइबो आहे इक़रारुम बिल लिसान व तस्दीक़ुम बिल क़ल्ब, ज़ुबान सां उन शइ जो इक़रार करणु ऐं दिलि सां उन शइ जी तस्दीक़ करणु, हिन खे छा चइबो आहे बाबा? इन शइ जो नालो ईमान आहे। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्न अबी शैबा पुट आहे हज़रत मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो रिवायत कहे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या लैतनी क़द लक़ीतु इख़वानी क़ालू या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवलसना इख़वानुका क़ाल बला वलाकिन क़ौमुन यजीऊन मिन बादिकुम युमिनून बि ईमानिकुम वलाकिन युमिनून बि ईमानिकुम व युसद्दिक़ूनी तस्दीक़कुम व यंसुरूनी नसरकुम फ़या लैत क़द लक़ीतु इख़वानी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ा ईअं पंहिंजी ख़्वाहिश, काश जेकॾहिं मुंहिंजा भाइर हुजनि हा मां उन्हनि सां मुलाक़ात कयां, इहो तव्हां असांजे लाइ फरमायो, काश जेकॾहिं मुंहिंजा भाइर हुजनि हा मां उन्हनि सां छा कयां हा? मुलाक़ात। त सहाबी चए थो अवलसना इख़वानो कया रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल असां भला तव्हांजा भाइर न आहियूं? पाण फरमायूं काला भला, बिल्कुलु तव्हां बि मुंहिंजा भाइर आहियो, मुंहिंजा सहाबी आहियो। पर हिकिड़ी क़ौम जेका तव्हां खां बाद में ईंदी, हिकिड़ी क़ौम जेका तव्हां खां बाद में ईंदी, उहा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं तव्हां ईमान आंदो आहे हो बि ईमान आणींदा, जीअं तव्हां तस्दीक़ कई आहे हो बि तस्दीक़ कंदा, जीअं तव्हां दीन इस्लाम जी मदद कई आहे तीअं हो बि कंदा। माना तव्हां असांजे लाइ बग़ैर ॾिठे मां मुहम्मद जे मथां ईमान आणींदा, मां मुहम्मद जी ख़्वाहिश आहे काश जे करे मां उन्हनि सां मुलाक़ात कयां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ईमान बिल ग़ैब माना ईमान अणॾिठी शइ खे, माना जंहिंखे तव्हां असां न ॾिठो आहे, क़ुरान चयो उनजे मथां ईमान आंदो थिए, हुज़ूर फरमायो उनजे मथां ईमान आयो। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, ईमान वारा उहे जेके अणॾिठी शइ जे मथां छा आंदो? ईमान आंदो।
वयुकीमून सलात। अल्लाह तबारक व तआला इबादत जा टे क़िस्म आहिनि। हिकिड़ो आहे इबादत माली, ॿियो आहे इबादत बदनी, टियों आहे इबादत क़ल्बी। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, इन जो ताल्लुक़ आहे इबादत क़ल्बी सां, इन जो ज़िक्र थियो। हाणे वयुकीमून सलात इबादत बदनी। इबादत बदनी मां सभ खां अवलीन जेका शइ आहे उन शइ जो नालो आहे निमाज़। निमाज़ हर हाल जे अंदरि तव्हां असांखे पढ़णी आहे। वयुकीमून सलात, मोमिन ईमान वारो कॾहिं बि निमाज़ क़तान न छॾे सघंदो आहे। जेकॾहिं बि निमाज़ पढ़ो, ताक़त न आहे वेही पढ़ो, ताक़त न आहे सुम्ही पढ़ो, ताक़त न आहे इशारनि सां पढ़ो, सफ़ा इशारनि जी बि ताक़त न आहे। को क़ौम जे अंदरि हलियो वियो, जेतिरा ॾिहाड़ा जेतिरा वक़्त उनजी निमाज़ हली वई आहे, शरीयत फरमाए थी पोयनि खे पंहिंजो नसीहत करे त जेके निमाज़ जो फिदियो वग़ैरह आहे उहो ग़रीबनि ऐं मिस्किननि जे अंदरि तक़सीम कयो वञे। ॻाल्हि सां निमाज़ माफ़ कंहिं बि सूरत जे अंदरि न आहे। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्सलातु इमादुद्दीन, निमाज़ दीन जो थंबो आहे। निमाज़ दीन जो छा आहे बाबा? मन अक़ामहा फ़क़द अक़ाम दीन। जंहिं निमाज़ क़ाइमु कई, जंहिं छा कई बाबा? निमाज़ क़ाइमु कई, उन ॼणो दीन जो थंबो बचायो, उन दीन जे थंबे खे मज़बूत। वमन तरकहा फ़क़द हदम दीन, ऐं जंहिं निमाज़ खे छॾी ॼणो उन दीन खे छॾे ॾिनो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ज़ाहिर आहे ईमान ऐं कुफ़र जे दरमियान में जेका फ़र्क़ु करण वारी शइ आहे उहा निमाज़ आहे। असां वटि माण्हू सम्झंदा बसि असां निमाज़ खां बग़ैर मुस्लमान आहियूं जन्नत में, सवाल ई पैदा न आहे। मोमिन हर हमेशह हिदायत वारो, परहेज़गार, मुत्तक़ी, निमाज़ कंहिं बि सूरत जे अंदरि न आहे छॾींदो। ॻाल्हि सम्झ में आहे? वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। टियों आहे इबादत माली। जेको माल असां हिनखे ॾिनो आहे न उन में बुख़ुल नथो करे, अलाह जे रस्ते में छा थो करे? जिते रब ज़कात जो हुकुम कयो आहे उते ज़कात ॾिए थो पियो, जिते रब सदक़े जो हुकुम कयो आहे उते सदको ॾिए थो पियो, अलाह जे रस्ते में ख़र्च करे थो पियो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जमी मुस्लमाननि खे क़ुरान मजीद सां सची मुहब्बत नसीब फ़रमाए।